नहायत ही वाजिबुल एहतराम हज़रत क़िबला पीर ग़ुलाम आबिद हुसैन कुरैशी दामत बरकातहुमुल आलिया असांजे इलाइक़े जी वॾे में वॾी दरगाह हज़रत पीर बगो शेर बादशाह जो सजादा नशीन हज़रत मियाँ मोहम्मद आबिद हुसैन इंदड़ फ़कीर दामत बरकातहुमुल आलिया असांजो मोहतरम अब्दुल गनी कलवड़ साहब असां परे खां आयल नात ख़ान जंहिंजे अबे जे नाले सां हीअ महफ़िल सजाई वई आहे जे सारी ज़िंदगी जेको आहे सो रसूलुल्लाह जी नात में गुज़ारी उनजो फ़र्ज़ंद अर्जुमंद साईं नूर अहमद साहब दामत बरकातहुमुल आलिया साईं पीर सैयद मुख़्तार हुसैन शाह साहब ऐं हिन महफ़िल में आयल साईं ग़ुलाम शबीर उस्ताद साहब महफ़िल जो मोहरो हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ नात ख़ान ऐं हाज़िर मजलिस अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त हीअ महफ़िल फ़कीर हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जंहिंजो नात ख़ानी सां गॾोगॾु ॿियनि शोबनि में भी कमु आहे। असांजी यूसी जो 2 दफ़ा वाइस चेयरमैन रहियो आहे। सियासीन जो कमु आहे, माण्हुनि जी ख़िदमत जो समाजी कमु हो। ही जेका तंज़ीम नात ख़ाननि जी ठहियल आहे हाणे जंहिं साईं कंहिं सबब जे करे उनखे छॾे चुको आहे उनजो भी वाइस चेयरमैन रहियो आहे। असांजे तालके जी मीलाद मुस्तफ़ा कमेटी जो हिन वक़्त भी चेयरमैन फ़कीर हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ सोहरावर्दी आहे। हिन जूं हर शोबे में पंहिंजूं पंहिंजूं ख़िदमतूं आहिनि। अल्लाह ताला हिन जी ख़िदमतुनि खे पंहिंजे दरबार में क़बूल फ़रमाए। ख़ुशी थींदी आहे इन ॻाल्हि जी त हिन फ़कीर नातियूं चयूं नात ख़ाननि ॿियनि भी नातियूं चयूं हिन खां वॾा वॾा बहितरीन नात ख़ान गुज़रिया आहिनि, पर साल ॿिए साल नई तक़रीब थींदी आहे। हिन जे जेको आहे सो उन मजलिस मुनक़िद थिए हिनखे हार पाराया वञनि उनजो सबबु छा आहे? मूंखे जेको ज़हन में हिकिड़ो सबबु ईंदो आहे उहो हिकु हीअ आहे त हिन फ़कीर साईं वियो था फ़कीर महबूब अली साहतो कादिर साहब दामत बरकातहुमुल आलिया खे काफ़ी साल गुज़रिया। ख़ान मोहम्मद फ़कीर मूंसां मशवरो कयो त मुंहिंजी नात ख़ानी जो मुंहिंजो उस्ताद जेको आहे सो हाजी लीमो फ़कीर आहे। मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश ई आहे त लीमे फ़कीर जे लाइ हिकु वॾी महफ़िल क़ाइमु कई वञे, तक़रीब कोठाई वञे, उन में उनखे सोनो ताज पाराइजे, पर उन में ख़ुसूसी शिरकत क़िबला मुफ़्ती मोहम्मद रहीम साहब सिकंदरी दामत बरकातहुमुल आलिया दरगाह श्री पीर जो ॻोठ वारनि जी थिए। ऐं उन सां मशवरो कयो त हीअ तक़रीब थिए या न थिए। मां साईं मुफ़्ती साहब खे अर्ज़ु कयो, साईं फ़रमायो त बिल्कुलु थियणु घुरिजे, सो तव्हां इहा तक़रीब इनेकाद कयो। टाउन कमेटी पनो आकिल हाल में उहा तक़रीब रखी वई जंहिंमें क़िबला मुफ़्ती साहब जन त तशरीफ़ वठी न आणे सघिया, पर हिन वक़्त जे कामिल वली मियाँ शमन साईं भरचूंडी शरीफ़ वारा बुज़ुर्ग तशरीफ़ वठी आया उन महफ़िल में। लीमो फ़कीर आयो, उन जे तक़रीब थी, असां दोस्तनि उन जे शान में ॻाल्हायोसीं, उनखे हार पाराया विया। फ़कीर खे जॾहिं सोनो ताज पारायो वियो त हू एॾो ख़ुशि थियो जंहिंजी का हद न रही। ख़ुशी मज़ा हुनजे अखियुनि मज़ा लुड़क हली पिया त मां सम्झो त जॾहिं अखियुनि मज़ा मुहबत जा नीर वही पवनि त उहा तक़रीब अल्लाह जी दरबार में क़बूल आहे। पोइ जॾहिं इहा तक़रीब पूरी थी वई मां दरगाह शरीफ़ ते वियुमि। क़िबला मुफ़्ती साहब मूंखां अहवाल पुछियो, ॾे ख़बर मौलाना इहा लीमे फ़कीर जी तक़रीब कंहिं कोठाई? मां सॼी हक़ीक़त ॿुधाई। मूंखे साईं फ़रमायो त इहा अल्लाह ताला जे दरबार में क़बूल आहे, पर यार अहिड़ी तक़रीब हाजी ग़ुलाम नबी महेसर ऐं हाजी जानन फ़कीर जे लाइ बि थियणु घुरिजे हा ऐं उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई जो प्रोग्राम थियणु घुरिजे हा। ख़ान मोहम्मद फ़कीर पंहिंजो हक़ अदा कयो। उन हक़ अदाई जे करे अॼु ताईं महफ़िलूं जेके आहिनि सो ख़ान मोहम्मद फ़कीर जी वरी इज़त अफ़ज़ाई जे लाइ थींदियूं पियूं रहनि।
इहो कमाल हिन जो न आहे, इहो इख़लास जो कमाल आहे, इहो सचाई जो कमाल आहे। हिन खे पंहिंजे उस्ताद सां हक़ीक़ी मुहबत हुई, उन मुहबत जेको आहे सो हिन खे इन मक़ाम ते पहुचायो आहे। मां कल्ह लाइ टियों ॾींहुं हीअ वॾी मोबाइल त मूंखे ईंदी कोन्हे सम्झ मंझि, ॿ टे ॾिहाड़ा थिया आहिनि छोकिरनि मूंखे वठी वञणु वेठा त 1996 97 में हिकिड़ी हिन जी क्लिप हले पई जेका हाजी ग़ुलाम नबी मैसर ही गॾु था ॻाइनि पिया। हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर सां गॾु ॻाइणु, हाजी जानन फ़क़ीर सां गॾु ॻाइणु, लीमे फ़क़ीर सां गॾु ॻाइणु ऐं उन्हनि जी शागिर्दी जो जेको आहे सो एज़ाज़ हासिलु हुजणु, अहले सुन्नत जे मदाहनि में इहो वॾे में वॾो एज़ाज़ आहे जेको फ़क़ीर ख़ान मोहम्मद खे अल्लाह ताला अता फ़रमायो आहे। ऐं जानन फ़क़ीर, लीमो फ़क़ीर उहे शख़्सियतूं आहिनि जिन सां असांजी त उहा मुहबत हुई जो आख़िरी ईदूं बि ॿई वञण खां अॻु में उन बुज़ुर्गनि मूं वटि पढ़ियूं। हमेशह हिकु ईद छॾे ॿी ईद ते मूं वटि महिरबानी फ़रमाईंदा रहंदा, हमेशह ईंदा रहंदा। हाणे हिन डिसंबर में ऐं मां बि हर साल उन जे मज़ारुनि ते वञी करे हाज़ुरी भरींदो आहियां। हिन साल डिसंबर में बि मां वियो हुउसि लीमे फ़क़ीर जी मज़ार ते, जानन साईं जी मज़ार ते। जानन साईं जी मज़ार ते वञी करे मूंखे हिन भेरे ॾाढी तकलीफ़ थी। उन तकलीफ़ खां साईं खे मां फ़ोन ते आगाह बि कयो हो, दुआ करियो। मां हिन ॿिन्ही बुज़ुर्गनि जी ख़िदमत में मुअद्दबाना गुज़ारिश कंदुमि त तव्हां बि दुआ फ़रमायो त जेका असांजी दिली ख़्वाहिश आहे उते मुक़ाम में आहे, पहुचण खां बाद में जेका पोज़ीशन आहे मज़ार मुबारक जी या उनजे मथां को कटड़ो, का दीवार या को ख़ुसूसी इम्तियाज़ी निशानी कुझु बि कोन्हे को, उन जे बणाइण जी उन जॻह तां असांखे इजाज़त मिले त ख़िदमत करण जे लाइ काफ़ी दोस्त तयारु आहिनि, पर उते ख़िदमत जी इजाज़त कोन पई मिले। उन जे लाइ तव्हांखे दुआ जी गुज़ारिश आहे। सो मां अर्ज़ु इहो कंदुमि त अल्लाह ताला ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जन बि माण्हुनि तारीफ़ कई आहे, अल्लाह ताला जो ज़िक्र कयो आहे, नाते मुस्तफ़ा पढ़ी आहे, उन पंहिंजी ज़ुबान सां जॾहिं इहे दुनिया में पढ़ंदा आहिनि त अल्लाह ताला उनखे हमेशह जे लाइ ज़िंदा फ़रमाए छॾींदो आहे। उहे बज़ाहिर में भले क़बरुनि जे अंदरि हलिया वञनि, पर हक़ीक़त में उहो मुअल न आहिनि, उनजो नालो हमें क़यामत ताईं ज़िंदा रहंदो। हाणे इहे फ़क़ीर ॿई या हाजी ग़ुलाम नबी मैसर, इन्हनि जो नालो क़यामत ताईं रोशन रहंदो। जन न ॾिठो, जन अॼुकल्ह जे नात ख़ाननि उनजी ज़ियारत न कई हाजी ग़ुलाम नबी मैसर जी, पर मां कई दफ़ा ॿुधंदो आहियां त उहे बि चवंदा आहिनि उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर। बाबा तव्हां ॾिठो ई कोन हाजी ग़ुलाम नबी मैसर खे, तव्हांजो उस्ताद कीअं थियो? पर सिलसिलेवार उस्तादनि जो उस्ताद, उस्तादनि जो उस्ताद। हाणे पोयां जेके नात ख़ान सिंध में क़यामत ताईं ईंदा, उहे हमेशह हिन टिनी खे पंहिंजो उस्ताद पिया सॾींदा। हाजी ख़ान मोहम्मद फ़क़ीर जी टाइम थोरो आहे, मुख़्तसिर आख़िरी मां गुज़ारिश कयां त नात ख़ाननि जे इतिहाद में हिन बुज़ुर्ग जो वॾो किरदारु आहे। हीउ बुनियादी जेको आहे इन तंज़ीम खे ठाहिण वारनि माण्हुनि मज़ा आहे, फ़क़ीरुनि खां मुतमइन न आहे। हालांकि हीउ मुंहिंजो नंढो भाउ आहे, हू हादी बख़्श वेठो आहे, इहो असांजो वॾो भाउ आहे। मां उन सां बि दर्द जी दाह ॾिनी आहे, ॿियनि खे बि ॾिनी आहे। मां वरी बि हिन प्रोग्राम जी मार्फत फ़क़ीर ख़ान मोहम्मद खे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि, कॾहिं हिन असांखे रद्द कोन कयो आहे ऐं असां बि कॾहिं हिन खे छॾियो न आहे। नात ख़ाननि जी तंज़ीम ठहण में जेके जेके मुश्किलातूं आयूं, मां दोस्तनि सां गॾु हुउसि, दरगाह शरीफ़ ते, शाहपुर चाकर में, ॿी जाइ ते, या पाण में दोस्तनि में जेके इख़्तिलाफ़ वेंदे जेको आहे सो वॾो प्रोग्राम जेको नात ख़ाननि जो आल पाकिस्तान होटल ते थियो, उन सभु मंझि मां दोस्तनि सां गॾु रहियो आहियां। ऐं मां मौलवी आहियां, नात ख़ाननि जो ग़ुलाम ऐं ख़ादिम आहियां, मुंहिंजी उन सां मुहबत आहे। इन जे करे मां उनजो हमेशह गॾु रहियो आहियां। मां फ़क़ीर खे वरी बि गुज़ारिश थो कयां त पंहिंजे दोस्तनि सां सुलह में, हाफ़िज़ शिराज़ी जो हिकिड़ो फ़ारसी जो शेर आहे त हाफ़िज़ा गर वसुल ख़ाही सुलह कुनबा ख़ास आम, बा मुसलमा अल्लाह अल्लाह बाब रहमान राम राम। हाफ़िज़ शिराज़ी फ़रमायो त जेकॾहिं तूं सुलह थो चाहें, मुहबत थो चाहें, ॻंढापो थो चाहें, वसूल थो चाहें, हाफ़िज़ा गर वसुल ख़ाही सुलह कुनबा ख़ास आम, ख़ासि सां आम सां, पंहिंजनि सां, परावनि सां, सभिनी सां सुलह कर। बा मुसलमा अल्लाह अल्लाह बाब रहमान राम राम, मुसलमाननि सां अल्लाह अल्लाह, ब्राह्मण सां राम राम जो मतिलबु इहो आहे त मुसलमाननि सां मुहबत करणी आहे त बराबरि इन्हनि राम राम चवण वारनि सां फिटाइणो कोन्हे, उनखां नफ़रत कोन करणी आहे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।